सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह 21 माई कराची नुमाइश जो इफ्तिताह करे छॾियो आहे। संदसि समड़ाहित गुल प्लाज़ा सानियो अफ़सोसनाक हो मुतासिरनि सां गॾु बीठल आहिनि। मुतासिर वापारियुनि जी बहाली लाइ कराची चैंबर साड़नि गॾु कमु करे पई। तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त गुल प्लाज़ा जे दुकानदारनि जे नुक़सान जो काथो लॻाए पियो वञे। गुल प्लाज़ा साने जे शहीदनि जे वारसनि खे हिकु करोड़ रुपया ॾिना पिया वञनि। संदसि चवणु हो त कराची खे सान्हनि खां बचाइण लाइ हर शख़्स खे अॻिते अचणो पवंदो। कराची जी तरक़ी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त अॼु खां 21 साल अॻु कराची में अमन अमान जी सूरतहाल ठीकु न हुई। नुमाइश जो मक़सदु कराची जो हाकारी चहिरो दुनिया अॻियां पेश करणु आहे। मुराद अली शाह चयो त कोरोना खां सवाइ माई कराची नुमाइश हर साल थींदी आहे। सिंध जे वॾे वज़ीर मादली शाह 21 माई कराची नुमाइश जो इफ्तिताह करे छॾियो आहे। संदसि समड़ाहित गुल प्लाज़ा सानियो अफ़सोसनाक हो मुतासिरनि सां गॾु बीठल आहिनि। मुराद अली शाह चयो त कोरोना खां सवाइ माई कराची नुमाइश हर साल थींदी आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया। तक़रीब खे ख़िताब कंदे मुराद अली शाह चयो त गुल प्लाज़ा जे दुकानदारनि जे नुक़सान जो काथो लॻाए पियो वञे। गुल प्लाज़ा साने जे शहीदनि जे वारसनि खे हिकु करोड़ रुपया ॾिना पिया वञनि। संदसि चवणु हो त कराची खे सान्हनि खां बचाइण लाइ हर शख़्स खे अॻिते अचणो पवंदो। कराची जी तरक़ी लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। वॾे वज़ीर चयो त अॼु खां 21 साल अॻु कराची में अमन अमान जी सूरतहाल ठीकु न हुई। नुमाइश जो मक़सदु कराची जो हाकारी चहिरो दुनिया अॻियां पेश करणु आहे। मुराद अली शाह चयो त कोरोना खां सवाइ माई कराची नुमाइश हर साल थींदी आहे। तफ़सील माल पुंदासीं चीफ रिपोर्टर कराची फयाज़ कुरैशी खां। जी फयाज़ कुरैशी आगाह जो। बिल्कुल मानवी वॾे वज़ीर मुराद अली शाह एक्सप्रेस सेंटर कराची पहुची जेका माई कराची नुमाइश आहे 21 माई कराची नुमाइश उनजो बाज़ाब्ता तौर ते इब्तिदा कयो आहे। इन तक़रीब में वापारी अगवा ज़ुबैर मुफ्तीवाला इदरीस ऐं ॿियनि संत इस्तक़बाल कयो। या कोर्सिस ऑफ हारमनी अवामी जेका आलमी नुमाइश आहे उनजो वॾे वज़ीर इब्तिदा कयो आहे। इन तक़रीब में एवॉर्ड विराइण जे हवाले सां तक़रीब करे थियल आहे। त वॾे वज़ीर तक़रीब खे ख़िताब कयो आहे। त चवणु आहे त इहो मुंहिंजे लाइ फ़ख्र जी ॻाल्हि आहे। नुमाइश कारोबार सक़ाफ़त ऐं कम्यूनिटी जी जेका इहा माई कराची तक़रीब अहम तक़रीब बणिजी चुकी आहे। संदसि चवण त मरहूम कासिम सिराज कासिम तेली उनखे बि ख़राज अक़ीदत पेश कंदो। उन कराची पाकिस्तान ऐं जेको माली ऐं वापारी जेको मर्कज़ आहे उन में कारोबार कयो ऐं मुल्की पैदावार जे हवाले सां उन पंहिंजो किरदारु अदा कयो। त मुल्की पैदावार जे हवाले सां कराची अहम शहर आहे जेको 25% ऐं सिंधी मैशत में 90% जेको पैदावार ॾियण में हिसेदार आहे। कराची पोर्ट कासिम शहर जी वापारी सरगर्मियूं उन में नुमाया जेको अहमियत जेका आहे उन में वाधारो करे थो। सूबाई हुकूमत ऐं कानून लागू कंदड़ इदारनि जी काविशुनि सां अॼु शहर न सिर्फ़ु महफ़ूज़ आहे बल्कि मुस्तक़िम आहे। दहशतगर्दी में जे घटिताई ऐं शहरी नज़म नस्क़ जे बहाली जे हवाले सां तरक़ी जा नवां मौक़िया खुली रहिया आहिनि ऐं सिक्योरिटी हिकिड़ो मुस्तक़िल अमल आहे। कराची जे हर शहरी ऐं सड़क पार खे महफ़ूज़ बनाइण जे हवाले सां ॿियनि सां न वेंदासीं ऐं वापारी बिरादरी खे कराची जे मुस्तक़बिल जी जोड़ जेके में मर्कज़ी किरदारु अदा करिणो आहे। त क़ौमी जेका बरामदात आहे उनमें कराची जो हिकिड़ो हिसो आहे उनखे वधाइण असांजी तरजीह में शामिल आहे। सम्झो ॼण कराची जी पैदावारी सलाहियत वधाईंदासीं। बरामदी जेका मार्केटूं आहिनि उन में मज़बूती आंदी वेंदी। नंढा ऐं वॾा कारोबार जेके आहिनि उन्हनि खे वैल्यू चेन मज़बूत कंदी। सिंध पाकिस्तान जी तवानाई शोबे जी वॾी जेका बुनियाद जो हैसियत रखे थो। मुल्क जे कुदरती गैस जे वसीलनि सां मालामाल कंदड़ सिंध सूबो तक़रीबन 65% गैस पैदा करे थो। इन बावजूदि गैस जी किल्लत खे असां मोह ॾेई रहिया आहियूं। सनती पैदावार ऐं बराबरी जी बुनियाद ते जेका विराऊं न थियण जे करे जेका सनती तरक़ी आहे उहा मुतासिर थिए थी। सिंध जी सनतुनि जे हवाले सां मुनसिफ़ाणी तवानाई जेका पॉलिसी जोड़ण जी ज़रूरत आहे ऐं बराबरि जी बुनियाद ते जेको गैस ऐं बिजली जी फ़राहमी तरजीह शामिल आहे। संदसि चवण त हुकूमत ख़ानगी शोबे जे एतमाद बहाल करण जे हवाले सां पॉलिसी शफ़ाफ़त ऐं कारोबारी शराकत खे मज़बूत करे रही आहे। कराची जी कामयाबी सभिनी जी गॾियल ज़िमेदारी ऐं हुकूमत ख़ानगी शोबो सिविल सोसाइटी ऐं शहरी खे गॾिजी करे हलणो पवंदो। वॾे वॾी नुमाइश में शरीक ताजरनि वापारियुनि इंसान खे मुबारकबाद ॾिनी। हिन हवाले सां रिकल तक़रीब में जेके शील्डूं उन्हनि जे हवाले सां बि तक़रीर ॾिठल आहे। जॾहिं वॾे वॾी मीडिया सां ॻाल्हि कंदो हिन हवाले सां वधीक हू मीडिया जे सवालनि जा जवाब महिरबानी अवां जी फयाज़ कुरैशी आगाह करण लाइ।